तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पाकिस्तान में ज़ुल्हज जो चंड नज़र अची वियो। ईद 29 जून ते थींदी। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। पाकिस्तान में ज़ुल्हज जो चंड नज़र अची वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इस्लामाबाद ऐं लाहौर में चंड नज़र अचण जूं शहादतूं मौसूल थियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया, अपडेट कयूं पिया। पाकिस्तान में ज़ुल्हज जो चंड नज़र अची वियो आहे। ईद 29 जून ते थींदी। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे।